इस्लामाबाद के पाक चीन फ्रेंडशिप सेंटर में माइंड पावर आर्टिस्ट पारां एक शानदार प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। प्रोग्राम की मेज़बान नादिया नदीम अलवी माइंड पावर आर्टिस्ट के मिशन और मकसद बाबत माण्हुनि खे आगाही ॾिनी। मोहतरमा नादिया अलवी ॿुधायो त हिन प्रोग्राम जो मकसद कारोबारी माण्हुनि खे ज़हनी तवानाई और हाकारी सोच ज़रिए कामयाबी की तरफ ध्यान छिकाइणु आहे। हुन ख़ास तौर ते आवरा क्लेसिंग और टेलीपैथी मार्केटिंग की अहमियत ते रोशनी विधी, जैसा न रुगो कारोबारी माण्हुनि खे ईंदड़ रुकावटुनि खे दूर करण में मदद मिले थी, पर हू पंहिंजे क्लाइंट सां ज़हनी राब्ते के जरिए पंहिंजे कारोबार में बेज़ाफ़ो करे सघनि था। तकरीब दौरान मौजूद माण्हुनि खे उन्हनि ख़िदमतुनि बाबति आगाह कयो वियो जेकी माइंड पावर आर्टिस्ट फराहम करे रहियो आहे, जिन में नफ़्सियाती मुशावरत, रूहानी रहनुमाई और कारोबारी ओज शामिल है। नादिया अलवी जो वधीक चवणो हो त माइंड पावर आर्टिस्ट कारोबारी माण्हुनि खे संदन कारोबार में ज़हनी और रूहानी तरक्की के जरिए एक नओ मक़ाम हासिल करण में मदद ॾींदो आहे। ही तकरीब माण्हुनि खे एक निरालो मौक़ो फराहम करे थी त हू पंहिंजे कारोबारी सोच के तरक्कीअ जे नवनि रस्तनि ते गामज़न कनि ऐं ज़हनी ताक़त के जरिए पंहिंजे ज़िंदगीअ में हाकारी तब्दीली आणनि।